नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त चमन ऐं डेरा मुराद जमाली में कस्टम इख्तियारनि यूरिया भाण जी अफ़गानिस्तान स्मगलिंग खे नाकाम बणाए छॾियो आहे। बलूचिस्तान जे ज़मींदारनि जो भाण अफ़गानिस्तान स्मगलिंग थियण जो ख़दशो सच साबित थी वियो आहे। चमन ऐं डेरा मुराद जमाली में कस्टम कार्रवाइयूं करे भाण जा 4 ट्रक हथ करे वरिता आहिनि। कस्टम इख्तियारनि मूजिबि कस्टम हाउस चमन में एक्सपोर्ट लाइ आयल पटाटनि जे ट्रक जी तलाशी वरिती वई। हुन मां 480 थेला यूरिया भाण जा मिलिया आहिनि, जिन जो मिक़दार 24 मैट्रिक टन थिए थो। कार्रवाई खां पोइ ट्रक ड्राइवरनि खे गिरफ़्तार कयो वियो। एक्सपोर्ट ऐं क्लियरेंस एजेंट खिलाफ FIR पिणु दाख़िल कई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।